नाज़रीन, आवाज़ टीवी पारां अचो देश पंजे खे ॿीहर अॾियूं था, अचो देशवासियुनि खे ॿीहर गॾियूं था जो ऐलान जी आजियां कंदे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल इस्लाम कोट में सकाफ़ती तक़रीब थी गुज़री। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर फ़कीर बशीर। जी फ़कीर बशीर। अचो देश पंहिंजे खे ॿीहर अॾियूं था, अचो सिंध वासियुनि खे ॿीहर गॾियूं था जे स्लोगन हेठि आवाज़ टीवी पारां जेका ऐलान कयो वियो आहे उनजी भरपूर आजियां कंदे गवर्नमेंट हायर सेकेंडरी गर्ल्स स्कूल आहे उनमें पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें ॿारनि ऐं टीचर्स तरफ़ां सिंधी गीतनि ते रक़्स टेबलोस पेश करे 4 डिसंबर एकता ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं जेके आहिनि कयूं पियूं वञनि। उन सिलसिले में अचो त ॿारनि जी परफॉर्मेंस ॾिसूं ऐं टीचर सां बि ॻाल्हि ॿोल करियूं। 4 डिसंबर जे लाइ हिननि जा कहिड़ा जज़्बात आहिनि? जीअं वॾा ॾिठो त असां वॾा टेपला कया आहिनि, वॾा स्पीचूं कयूं आहिनि, तमामु सुठी असांजी स्कूल सजाई आहे ऐं इहे सकाफ़त असांखे वॾी प्यारी लॻंदी आहे। इहे 5000 साल पुराणी असां मुहिम जे दड़े मां निकितल आहे, जेको असीं चाहियूं था त असांजे अॻिते नसलनि खे बि ख़बर पए। हिन जे करे असां पंहिंजो सकाफ़ती ॾियणु मल्हाईंदा आहियूं। जीअं सिंध सभिनी भाउरनि ऐं भेनरनि खे सकाफ़त ॾींहं जो मुबारकूं। असां हिते तमामु सुठे नमूने सां प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल इस्लाम कोट में तव्हां ॾिसी रहिया आहियो त सभु छोकिरियूं जोश ऐं जज़्बे सां इहो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। त असां ई ॾियारो पंहिंजी दीवाली आहे ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। ईद वारो असां साल में सिर्फ़ु हिकु दफ़ा ईंदो, उनखे असां ॾाढी ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। ऐं ॾिसी रहिया त असां स्कूल में असां टीचर्स असांखे केॾो सुठो डेकोरेशन वग़ैरह करे ॾिनो आहे ऐं असांखे पार्टिसिपेट करण जो मौक़ो मिलियो। असां हिते काफ़ी डांस वग़ैरह कया आहिनि, काफ़ी स्पीच वग़ैरह ऐं असां माण्हुनि खे इहो बि ॿुधायो त असांजी सिंध दुनिया में सिर्फ़ु असांजो हिकिड़ो सूबो जंहिंमें एॾी वॾी सखावत ईंदी, एॾो वॾो असांखे जोश जज़्बो थींदो आहे। इन ते ॾाढी ख़ुशी थी रही आहे। असां ॾाढे धूमधाम सां मल्हाए रहिया आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त केॾे धूमधाम सां मल्हायो वियो आहे। स्पीचूं कयूं वयूं आहिनि, टेबलो पेश कया विया आहिनि, ड्रामा कया विया आहिनि। असांखे जाम ख़ुशी थी त तव्हां असांजे इन प्रोग्राम में आया ऐं शामिल थिया। थैंक यू। बिल्कुलु गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में रखियल जेका तक़रीब आहे सा पंहिंजी पुॼाणी ते पहुती आहे, जंहिंमें ॿारनि जेका टेबलोस सिंधी गीतनि ते रक़्स करे ऐं तक़रीरूं पेश कयूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त 4 डिसंबर एकता ॾियारो आहे सा वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायां त सिंधी जेका टोपियूं अजरखूं पाए ॿारनि तयारियूं आहिनि सा मुकमल करे वरितियूं आहिनि। जी।